अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, आवाज़ लावठी आया 8वीं 7वीं क्लास जी समाजी अभ्यास जो यूनिट नंबर 3 जो चैप्टर नंबर पहिरियों। असांजो यूनिट 3 जो पहिरियों चैप्टर जो आहे उहो आहे एशिया में ज़मीन ऐं ज़िंदगी के बारे में। असां हिन चैप्टर में जो असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे एशिया की ज़मीन जे सरज़मीन एशिया के बारे में ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें असांजो सभ खां पहिरीं इंट्रोडक्शन कराईंदासीं। उन खां पोइ इहो एशिया जेको आहे दुनिया के नक्शे में कहिड़ी जगह ते जाइ वाला रहे थो उनजी जेको आहे इनजे पॉइंट के मुताबिक़ असां हिन ते गुफ़्तगू कंदासीं, तव्हांखे सम्झाइण जी कोशिश कंदासीं। तव्हांखे पहिरीं ॿुधायां त एशिया की सरज़मीन जेको आहे हीअ दुनिया जो 7 खंडन मंझां सभ खां वॾो खंड जेको आहे दुनिया जो वॾे वॾो खंड एशिया आहे, जंहिं ते जेको ज़मीन जी कुल एराज़ीअ जो 60% जेको आहे हिन इलाइक़े खे घेरे थो। ऐं आबादी के हिसाब का जेको आहे दुनिया की 60% आबादी जो है एशिया के अंदर रहे थी, जैमें दुनिया जा वड़ा मुल्क जैमें एक इंडिया पहिरियों नंबर चाइना है, बो नंबर भारत जैसे इंडिया भी चवन। ये बई मुल्क जो ये भी एशिया के अंदर अचन था। हाँ इन सरजमीन के बारे में जो है थोड़ा तवील चैप्टर हुजण के करे असां इनके 2 भागन में विरायो आहे। अज असां इन जे कुछ पॉइंट्स से ॻाल्हाईंदासीं। ईंदड़ वीडियो में असां वरी नेक्स्ट उनकी जो बकाया है पॉइंट्स उन्हनि के बारे में ॻाल्हाईंदासीं। जैमें असां हींअर जो गुफ्तगू कंदासीं जबल एशिया की सरजमीन में जेके जबल आहिनि, सहरा आहिनि, मथा पट आहिनि, रेगिस्तान आहिनि, समुंडी किनारा आहिनि, ये सब शयूं जेको आहे एशिया की सरजमीन में गुफ्तगू कंदासीं। पर शुरू में असां जेको ॻाल्हाईंदासीं हींअर जबलन के बारे में। दुनिया जो सब खां वॾी ऊंची बुलंद चोटी जेको आहे माउंट एवरेस्ट वो एशिया के अंदर है, जो हिमालय जबल की कतारन में अचे थी। उन सवाइ एशिया में जेके ॿिया जबल जेके आहिनि उहे अचनि था अल्ताई घाट, कुनलिन, तियान शान, यूराल, याग्रास, ये जबल भी एशिया से इन जो ये एशिया के खिते में अचन था, एशिया की सरजमीन ते ही आहिनि। मथाऊं पट हाँ बो जो है मथाऊं पट समुंड की सतह का सी लेवल का जो मथियां इलाइक़ा होंदा आहिनि, जेके जबल इलाइक़नि की सतह का हेठि ऐं समुंड की सतह का सी से लेवल का जो मथां होंदा आहिनि उन्हनि खे मथाऊं पट चवंदा आहियूं। अंग्रेजी वरी इनके प्लेट्यू चवन था। अच्छा हिते जो असांजे एशिया के अंदर जो मथा पट शामिल आहिनि उन में ईरानी मथाऊं पट आहे जो 3 मुल्कन में अचे तो, जैमें ईरान भी है, पाकिस्तान और अफगानिस्तान, इन 3 मुल्कन के अंदर यो मथाऊं पट शामिल है। बो है दखनी मथाऊं पट, इन जो वास्तो इन जो ताल्लुक जो है ईरान की सरजमीन से है। तिब्बती मथाऊं पट यो वरी अचे तो मंगोलिया और सरहदन चीन की सरहदन के अंदर। हिन खां पोइ असां जेको आहे मथां पट खां पोइ मैदानी इलाइक़ा, मैदान सही सदी सरजमीन जेको हूंदी आहे उनखे मथां मैदानी इलाइक़ा चइबा आहे। ऐं एशिया जे अंदरि तमामु वॾा मैदानी इलाइक़ा आहिनि। इन खां सवाइ जेके ॿियूं पॉइंट्सूं आहिनि इनखे वरी नेक्स्ट ईंदड़ वीडियो में असां डिस्कस कंदासीं। तेसिताईं अलावा ख़ुदा हाफ़िज़।